बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। सिपारो पढ़ूं था पिया पाण टीहों माना जुज़ टीह, अरबी में चइबो आहे जुज़ टीह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अॼु असां सिखंदासीं इंशाअल्लाह अज़ीज़ सूरतुल हुमज़। हुमज़ हेखे पेश आहे, हमज़ न आहे, हुमज़ माना अल हुमज़ बि चई सघिजे थो पियो। इहा सूरत काई नंबर आहे क़ुरान पाक जी 104। कुल आहिनि घणियूं 114, हीअ आहे 104। इहा कहिड़ी सूरत आहे? बकी सूरत आहे इंशाअल्लाह। हाणे आयतूं हिन में घणियूं आहिनि? 9। कुल आयतूं घणियूं आहिनि हिन में? 9। इहा सूरत आहे छाजे बारे में? इहा सूरत ॿुधाए थी पई गिला, ग़ीबत, चुगली ऐं माल जमा करे रखण जूं जेके ख़राबियूं आहिनि न, उन जे बारे में ॻाल्हाईंदी आहे। हीअं अचो ॾिसूं, हीअ आहे सूरत। ॾिसो ही 9 आयतूं आहिनि, ठीकु आहे। पहिरीं, ॿी, टीं, हीअ 9 ते ख़तमु थी। हिननि 9 में अल्लाह पाक इंसान खे छा ॿुधाइणु चाहियो आहे? उहो ही आहे गिला, ग़ीबत, चुगली। इहे टई कंहिंसां शयूं थींदियूं आहिनि? इहे ज़बान सां। ऐं माल जमा करे रखण जूं ख़राबियूं। जेको माल जमा करे रखबो आहे न, उहो उन में ज़बान जी बि ख़राबी अची थी वञे, हथनि पेरनि जी ख़राबी थी अची वञे। माना 2 पार्ट आहिनि हिन जा। घणा हिसा आहिनि? 2 हिसा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन जी थोरो माना था पढ़ूं। उन सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वेल आहे। हिकिड़ी तव्हां हिते ॻाल्हि ज़रूरु सम्झिजो, जेका अॻिते भली ईंदी, पर क़ुरान पाक जे तदब्बुर आहे न, हुन में सोचणो आहे, सम्झणो आहे। ऐं हिन में हिकिड़ी ख़ूबी जेका असांखे ॾिसूं आहे, उहा कहिड़ी आहे? अल्लाह पाक जॾहिं ॻाल्हि थो करे त हिन में ॾिसो घणनि खे ॻाल्हि थो करे, घणनि जे लाइ थो चवे। हिकिड़े माण्हू खे थो चवे या सभिनी माण्हुनि लाइ थो चवे? जॾहिं सभु कंहिंजी चए थो पियो त सभु को, पर मन अलॻि अलॻि जी ॻाल्हि आहे। हर उहो माण्हू कीअं? उन सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वेल आहे। ॻोल्हींदड़नि न चयो आहे, गिला कंदड़नि न चयो आहे। माना इहा हिक हिक ते इहा ॻाल्हि थी साबित थिए। माना सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हीण लाइ वेल आहे, जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियई। भाईंदो आहे त संदसि माल हुनखे सदाईं रखंदो? हरगिज़ ईअं न आहे। ज़रूरु हुतम में उछलाइबुसि। ऐं कंहिं सम्झाई हुतम छा आहे? अल्लाह जी ॿारियल बाहि जा दिलनि ते पहुचंदी, बेशक उहा मथनि दर बंदि कयल आहे, जंहिं हालत में उहे डिघनि थंभनि में ॿधल हूंदा। हाणे हीअ तर्जुमो। तर्जुमो पढ़ंदा आहियूं न, जॾहिं तर्जुमो असां पढ़ंदा आहियूं कुझु ॻाल्हि त सम्झ में अचे थी पई, पर छा हिन में मुकमल ॻाल्हि सम्झ में अचे थी? इन करे ज़रूरत रहंदी आहे त रब्त ॻाल्हि जो कीअं आहे, उन करे थोरो हुनजी वज़ाहत हुजे। हाणे तर्जुमो हिकिड़ो बार वरी थो पढ़ां। न सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वेल आहे, जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणी ॻणे रखियई। भाईंदो आहे त संदसि माल हुनखे सदाईं रखंदो? हरगिज़ ईअं न आहे। ज़रूरु हुतम में उछलाइबुसि। ऐं कंहिं सम्झाई त हुतम छा आहे? अल्लाह जी ॿारियल बाहि जा दिलनि ते पहुचंदी, बेशक उहा मथनि दर बंदि कयल आहे, जंहिं हालत में उहे डिघनि थंभनि में क़ुरान पाक में एतिरो ई आहे बसि। हीउ जेको माना हीउ जेको ब्रैकेट में लिखियलु हूंदो आहे न, उहा वज़ाहत हूंदी आहे। बेशक उहा मथनि दर बंदि कयल आहे, डिघनि थंभनि में। बसि हाणे अचो त हिनखे थोरो सम्झाणी सघूं। पहिरीं आयत वैलुल लिकुल। ॿी ॻाल्हि तव्हांखे चवां, हीउ जेको आहे न वैलुन न थींदो। हीउ जेको तनवीन हूंदी आहे न, हुन नून जो आवाज़ हूंदो आहे वैलुन। हीउ हिनखे छा पढ़िबो आहे? वैलुन। पर छा थींदो आहे त जॾहिं तनवीन खां पोइ लाम अचे न, लाम ते इहा शब्द आहे न, इहा त वैलुन न थींदो। पोइ थींदो वैलु ले। ही सां ली जॾहिं अची वई न, त छा थींदो? वैलुले।
माना वैलुन लिन पढ़बो जे न कम गुन न थियण खपे तनवीन जेको ही थींदो आहे न वैलुन त नून ईंदो न उहो न आहे ही नून हिन में ख़तम थी वेंदो वैलुल इहो पढ़बो आहे इहो लाम जो कानून आहे इहो ठीकु आहे त वैलुल ईअं पढ़बो वैलुल कुल्ले हुमज़तिल लुमज़ा ये वरी ॾिसो हिते हीअ तनवीन आहे हिन में छा आहे ॿ ज़ेर आहिनि न तनवीन छा थींदी आहे तिन ॿ ज़ेर छा थींदियूं आहिनि तिन छा करे पढ़बो तिन त तिन लु जॾहिं तिन लु आयो न त वरी नून थींदो छाकाणि जो लाम आयल छा थींदो हुमज़तिल नून न पढ़बो यादि रखो तिलुमज़ा जेकॾहिं हिते सुकून अची वियो पोइ छा थींदो वैलुल कुल्ले हुमज़तिल लुमज़ा हे थी वेंदी त छा थी वेंदी हे थी वेंदी हुमज़ा हाणे इन जो तर्जुमो छा आयो आहे उन सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वैल आहे वैल छा आहे तबाही ख़राबी हाणे वैल जीअं उन्होंने तारीख़ ॿुधायो त इहो दोज़ख जो हिकिड़ो हिसो आहे जेको हेठि वेठो तरे में आहे उनखे बि वैल चइबो आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे उहा पर मक़सदु ॾिसबो मतिलबु ॾिसबो इहो वैल बि चई सघूं था पिया उन्हनि लाइ वैल आहे उन्हनि लाइ कंहिंजे लाइ उहे जेको हाणे अॻिते ईंदो या इहो आहे ख़राबी उन्हनि जे लाइ उहो मतिलबु पाण वाज़े थींदो आहे अॻिते हली करे इनशाला वैल माना फ़िलहालु ईअं खणूं था पिया तबाही आहे ख़राबी आहे उन्हनि लाइ तबाही जे बजाए अञा ख़राबी चवणु अञा बहितर आहे वैल थियो माना ख़राबी आहे ले कुल जेको ही लफ़्ज़ आहे न इहे ॿ लफ़्ज़ आहिनि ले ऐं कुल्ले ले छा आहे माना लाइ ले माना सिंधी में छा थींदी लाइ कुल असां सभिनी खे ख़बर आहे कुल आमन व अंतुम बेख़ैर इहो त ईद मुबारक त अॼुकल्ह बाक़ाइदा अचे थो पियो न कुल आमन सभु आम खे माण्हू खे माना कुल माना सभु ही ॿ लफ़्ज़ ॾाढा अहम हुमज़तिन लुमज़ा इहे छा आहिनि इहे ज़ुबान जी ख़राबी लाइ आहिनि ॿिन्ही लफ़्ज़नि मां छा मतिलबु निकिरे थो पियो इहे ॿई लफ़्ज़ ज़ुबान जी ख़राबी ॾे था इशारो कनि ॿई हिक ॿिए में माना तक़रीबन साॻियूं मानाऊं रखनि था पिया तक़रीबन पर फ़र्क़ु आहे हाणे कहिड़ी ख़राबी जी ॻाल्हि करे थी पई हुमज़ ऐं लुमज़ उहा तनू हुजे कंहिंखे ॾियणु गिला हुजे ग़ीबत हुजे चुगली आहे वेचारा कढणु माण्हुनि जा ग़लति अफ़वाह फैलाइणु कंहिं बि माण्हुनि लाइ ग़लति अफ़वाह फैलाइणु इहे सभु शयूं इन में हुमज़तिन ऐं लुमज़ में अची वञनि थियूं अंग्रेज़ी में माना लिखियल आहिनि मां पढ़ा कोन थो जेके ॾिसण वारा आहिनि सभु पाण पढ़ंदा उहे हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे उहो ॾिसूं हुमज़ जो घणे क़दुरु तालुक़ जेको आहे न उहो आहे मुंहं साम्हूं वेही कंहिंजे लाइ ज़बान मां ग़लति ॻाल्हियूं करणु ऐं लुमज़ छा आहे उहो आहे पर कंहिंजे एब्सेंस में को माण्हू हाज़िर न हुजे उनजे गैर हाज़िरी में इहे सभु शयूं तानू गिला ग़ीबत वीचारा चुगली ग़लति ॻाल्हि हुनजे बाबति फैलाइणु इहे सभु ज़बान जूं ख़राबियूं आहिनि ऐं इहे असांजे तबियतुनि में मज़ाक में शामिल आहिनि मां यादि थो कयां पंहिंजो ज़ाती मामिलो मां जॾहिं हिकिड़े दोस्त सां कचहरी थी काफ़ी ॾींहंनि खां पोइ माना तमामु वेझा दोस्त आहिनि हुन ॾाढी रखियल आई त हिकदमि मां निकितमि अड़े इहा ॻाल्हि बि ग़लति कंहिंजी शिकिल शबीह ते कंहिंजे उन ते तनक़ीद करणी उनखे तैनू ॾियणु उनखे उनजो उनखे कढणु इहो ग़लति अलाह पाक उनजी मना फरमाई ॿिए जो गैर ज़रूरी ज़िक्र घर में हुजे ई कोन गैर ज़रूरी ॻाल्हि न हुजे सवाइ कंहिंजे तारीफ़ जे सवाइ कंहिंजे अहसान मञण जे सवाइ कंहिंजी तारीफ़ जे ऐं सवाइ कंहिंजो को सुठी ॻाल्हि यादि करण जे
इहो आहे ज़बान। अॻिते हलूं था पिया। अल्लज़ी जमा मालहू व अदद, जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे रखियो। क़ुर पाक जे लफ़्ज़नि खे सम्झणो पवंदो आहे। ॾिसो, हिकिड़ी शइ मुकमिल कीअं थी थिए। अलाह पाक चवणो ईअं कोन चयो त जंहिं माल गॾु कयो, ईअं चवे हा त पोइ माना पूरी सम्झ में थी सघे थो। इल्मु सम्झाया त सम्झाया, पर पूरी सम्झ में पूरी सम्झ में न अचे, पर अलाह पाक पाण वाज़े करे छॾियो आहे। तॾहिं त क़ुर हिदायत जो बि किताबु आहे, नसीहत जो बि किताबु आहे। छो जो हिन में जेका बि ॻाल्हि अलाह पाक कई आहे उहा वाज़े आसान आहे, सम्झ में लाइ आसान आहे। अलाह पाक फरमाए थो, जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियईं। ॻणे ॻणे केरु रखंदो आहे? उहो जेको कंजूस हुजे, जेको ख़र्च करण ते हुनजी दिलि न चवे। अहिड़ा माण्हू बि रहिया आहिनि जिन न फ़क़ति माल जमा कयो, उहो ख़ैर कढण में त छॾियो, पंहिंजी ज़ात ते इस्तेमालु न कयो, माल जमा रहियो। इहा तमामु इंतिहाई बख़ीली हद दर्जे जी कंजूसी आहे। जेको माण्हू माल जमा करे ऐं पंहिंजे पाण ते, पंहिंजे घरवारी ते, पंहिंजे माना ॿारनि ते इस्तेमालु न करे, उन लाइ अलाह पाक चयो ॻणे ॻणे रखियईं। उहे उहे थींदा आहिनि, ॻणे ॻणे रखंदा आहिनि, उहो हुनजो फ़ाइदो कोन्हे, उनखे फ़ाइदो न ॾींदो। पर पोइ थींदो छा? इन जे करे थो रखे, छाजे करे थो रखे? अल्लज़ी माना जेकी आहे जंहिं, जमा गॾु कयो, माल माना मिल्कियत, अदद हिते थो अचे, ॻाल्हि सम्झणी आहे। हाणे तइदाद आहे, अदद थींदो आहे, अदद घणा अदद, 6 अदद खपनि चिकिन, 6 अदद वठी अचणा आहिनि। हे काउंट कंदा आहियूं न, ऐं पैसा बि काउंट कबा आहिनि। कैश जेका थींदी आहे न, उहा किन माण्हुनि खे ॻणण में मज़ो ईंदो आहे ॾाढो। ॻणे रखी छॾी, वठी ॻणे ॿी आई वरी रखी छॾी। अलाह पाक उन लाइ चए थो पियो त इहा सभु माना भाईंदो आहे। इहा सभु माना भाइणु, इहा सभु अन मालहू अख़लद, भाईंदो आहे त संदसि माल उनखे सदाईं लाइ रखंदो। हाणे हिकिड़ी तर्जुमो हिन जो इहो थियल आहे, जेको हक़ीक़त में सही न आहे। असां चवंदा आहियूं त भाईंदो आहे त संदसि माल सदाईं रहंदो। इहा बि ॻाल्हि सही आहे, क़ुर पाक इहा ॻाल्हि नथो करे। माण्हू त भाईंदो आहे त माल सदाईं रहंदो मूंसां गॾु, पर हुनजी हयाती ख़तम थी वेंदी त माल ॿियनि जे हथ में अची वेंदो। त माल ख़तम न थींदो आहे, माण्हू ख़तम थी वेंदो आहे। त भाईंदो आहे त क़ुर पाक जेका आयत आहे न, हीअ इहा सभु अन, अन माना त, मालहू अख़लद माना सदाईं रखंदो हुनखे। इहो माल जी ॻाल्हि नथी अचे। मालहू अख़लदहू, ही ॿ लफ़्ज़ आहिनि। अचो त हिनखे थोरो सम्झो, छो जो असां तर्जुमो सम्झी आया आहियूं, हाणे सम्झाणी थी हले। इहा सभु माना सम्झणु या भाइणु। हाणे भाइणु जेका शइ हूंदी आहे न, उहा यकीनी न हूंदी आहे। मां थी भायां, मुंहिंजा माण्हू ईंदा, भायां भायां थी, ज़रूरी न आहे त उहे अचनि था पिया, अलाह करे अचनि। मां सम्झां थो त हीअं थींदो, ज़रूरी न आहे त उहो थिए। क़ुर पाक लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु कयो? इहा सभु भाइनि था, जेका हक़ीक़त न आहे, पर उहे भाइनि था। भाइनि था छा? अन, उहा शइ भाइनि था त जहिड़ी माल हू, इहे घणा लफ़्ज़ आहिनि? ॿ, माल ऐं हू। हू मां ॿुधायुमि त हुनजे लाइ थींदो आहे, क तुंहिंजे लाइ, कुम तव्हांजे लाइ, या हूंदो आहे मुंहिंजे लाइ, न असांजे लाइ। हू हुनजे लाइ, हुम हुननि जे लाइ। हू जेको आहे न, हिकिड़े माण्हू लाइ थींदो आहे। हू माल हू त हुन जो माल, हुननि न, हुन जो माल, या असां सिंधी में चऊं उन जो माल। माण्हू छा भाईंदो आहे त उन जो माल। इहा ॻाल्हि सम्झ में आई? हाणे इहा सभु भाईंदो आहे। अन त माल हू, हुन जो माल, हुन जो माल, हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि हले थी पई आहे। अख़लद हू, अख़लद ऐं लफ़्ज़ आयो आहे कहिड़ो? हू।
माना अबदी रखंदो उनखे, माना हुनजी लाइफ जो कान इमॉर्टल थी वेंदी, छो जो हुनखे माल आहे त हुनखे काई फिक्र कोन्हे को, हुनखे मौत न ईंदो हाणे, हुनखे बेपरवाह करे छॾींदो आहे मौत को, पर उहो ईअं सम्झंदो आहे, हू करे न छॾींदो आहे माल, पर जॾहिं माल ईंदो आहे माण्हू वटि त पोइ छा थींदो आहे, इख़लाक़ बि हले वेंदो आहे ऐं परवाह बि हली वेंदी आहे, त पोइ उन सां बुरायूं जनम वठंदियूं आहिनि। पोइ माण्हू तॾहिं अलाह पाक ज़ुबान जी बि ॻाल्हि कई आहे न, त उहा ज़ुबान बि जन लाइ जेको आहे उहो उनजे लाइ माना वयल आहे, उन्हनि जे लाइ जिन ज़ुबान उहा ईअं इस्तेमालु कई, छो कि जॾहिं माल अची थो वञे त पोइ उहा ज़ुबान बि उहा सही नथी रहे कंट्रोल में, पोइ माण्हू मग़रूरी में अची थो वञे। माल छा कंदो आहे पैदा, मग़रूरी, मग़रूरी छा पैदा कंदी आहे, बेपरवाही, मौत खां बि उन खां पोइ माण्हुनि सां तरीक़े सां हलण खां माण्हू खां भुलिजी वेंदो आहे, ज़ुबान जो ग़लति इस्तेमालु, वॾई मां वॾई मां। Can you call me after, please, maybe 20 minutes? Thank you. I'm sorry, I'm in a meeting. हिया है या सब अन्न मालहू अखलदा अखलदहू, जॾहिं असां सुकून सां माना आयत खे पढ़ण में जॾहिं असां हुते एंड कंदा आहियूं त पोइ छा चवंदा आहियूं, उनखे सुकून करे वेंदा आहियूं, अखलदा हे थी वेंदी आहे, हू जे बजाए हे अची वेंदी, ठीकु थियो। हाणे इहो वरी वरजायूं था ऐं हिनखे बदिलंदासीं, अल्लज़ी जमा मालू व अदद, जंहिं माल गॾु कयो ऐं उनखे घणे रखियाई, या सभु भाए थो पियो, अन्न मालहू, उनजो माल, अखलद, उनखे सदाई लाइ ज़िंदा रख, कल्ला लयुंबज़न्न फिल हुतम। जॾहिं क़ुर पढ़ो न इन नमूने सां पढ़िजे, सम्झी, पोइ भले क़ुर तव्हां तिलावत सां पढ़ूं असां तव्हां, पर ॻाल्हि इहा त सम्झिबो ईअं, कल्ला हरगिज़ न, ईअं न आहे, लयुंबज़न्न ज़रूर हुतम में उछलाइबोसि, कल्ला माना छा आहे, हरगिज़ न, माना ईअं न थींदो जीअं सम्झे थो पियो, इहो ग़लति थो सम्झे। वमा अदराक मल हुतम, जॾहिं हुतम जी ॻाल्हि आई त अलाह पाक वरी चए त ऐं कंहिं सम्झाई त हुतम छा आहे, जो क़ुर पाक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लथो न, उन्हनि सां ई माना जॾहिं उन्हनि जे थ्रू असांजी ॻाल्हि पुॼे थी पई, अलाह पाक चए थो कंहिं सम्झाई त हुतम छा आहे, हुतम जो ज़िक्र अलाह पाक उहो करे थो पियो, कहिड़ो, हुतम कंहिं सम्झाई त छा आहे, माना रहिजी वई आहे, हा आई एम सॉरी, हिकिड़ी ॻाल्हि हिते रहिजी वई, उहा इहा आहे त हुतम खे अॻिते हलूं था पिया, ऐं कंहिं सम्झाई त हुतम छा आहे। हाणे इन खां पहिरीं असां सम्झूं था पिया ही वमा में ही जेको ऐं कंहिं लिखियो पियो न, व माना, ऐं सभिनी खे ख़बर आहे मां माना कंहिं, अचो त पहिरियों मां खे सम्झूं, इहो हाणे मां घणा माना लफ़्ज़ आहे, मां जूं घणी मानाऊं आहिनि, कीअं, मां माना जेको, माना ई कॉमन माना टे ख़ासि तौर मां खणी आयो आहियां इहे, मां माना जेको, ऐं मां माना न आहे, मां माना छा, क्वेश्चन थींदो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मां घण माना लफ़्ज़ आहे, माना जेके इन जो ख़ासि मानाऊं क़ुर पाक में अचनि थी पयूं, त जेकॾहिं लफ़्ज़ जी मां जाते बि ईंदो, इन जो मतिलबु छा हूंदो, जेको या जंहिं, या मां माना या न आहे, नो, जॾहिं बि नकर लाइ ईंदो त मां ईंदो। हिकिड़े हंधि परी ईंदो आहे सुवाल जॾहिं पुछिबो आहे, हुनमें छा सुवाल करे ईअं कबो न, उन लाइ जे बि अरबी में मां ईंदो आहे, मतिलबु त छा, सुवाल पुछण लाइ, उहो हिते मां आहे, मां अदराक, तूं छा सम्झो त हुतम छा आहे, हुतम जी ॻाल्हि जॾहिं जवाबु अचे थो, पोइ छा थो अचे, नारुल्लाहिल मूक़दा, अल्लाह जी ॿारियल बाहि, उन्हनि खे छा कबो, हुतम में उछलाइबो। हाणे हिते जॾहिं ॻाल्हि थी वञे न, त जेकॾहिं वेल हुजे त हिते चया त वेल में उछलाइबो, जेकॾहिं इन्हनि जे लाइ जेको ज़िक्र आयो आहे उहो हुतम जो ज़िक्र आयो आहे, उहा अल्लाह जी ॿारियल बाहि आहे, नार माना बाहि, अल्लती तत्तलिउ अलल अफ़िदा, जा दिलनि ते पहुचंदी, अफ़िदा माना दिलियूं,
उहा अहिड़ी वाया हुतम जेका दिलनि ते पुॼंदी। पोइ छा थींदो? इन्नहा, इन माना बेशक, हिते माना इन जी आहे बेशक। इन्नहा अलैहिम मुअसद, बेशक उहा मतन, अलैहिम माना मतन, मुअसद दर बंदि कया। माना हिकिड़ो माण्हू कंहिं अहिड़ी जाइ ते हुजे जिते निकिरण जी जाइ न आहे न, दर बंदि हो, चाहे कमरो आहे चाहे बिल्डिंग आहे, केॾी बि मेलनि में जाइ हुजे, उनजे ॿाहिरां तव्हां दर ॾेई छॾियो, माना उहो बंदि आहे, माना उन निकिरण जी जाइ कान्हे का। ऐं पोइ छा आहे? फी अमद मुमद्दत, माना जंहिं हालत में उहे डिगनि थंभनि में ॿधल हूंदा। अमद चइबो आहे इमाद, इमाद माना थंभा, अमद चइबो आहे थंभे खे, अमद माना थंभे खे चइबो आहे। अमदिम मुमद्दद, हिते तव्हांखे गुनो थींदो आहे, मीम ते शब्द आई आहे न, अमदिम, अमदिम मुमद्दद। हाणे जंहिं हालत में उहे डिगनि थंभनि में ॿुधल हूंदा। हाणे हिनखे घणी वज़ाहत कोन था कयूं, इहो जेको मंज़र आहे, डिगा वॾा थंभा हूंदा, डिगा हूंदा उन ज़माने जॾहिं माण्हुनि जो कद बि क़यामत में जेको चवनि था पिया त उहो ई वॾो डिगो थी वेंदो। उते हिन कद वारा ईअं माण्हू न हूंदा जीअं हिते नज़र अचनि था पिया। पुराणे ज़माने में कद वॾा हूंदा हुआ, क़यामत में बि कद वॾा थींदा, चाहे माण्हू जन्नत में हुजे चाहे हुनजो ज़िक्र हुजे। उहे डिगनि थंभनि में ॿधल हूंदा, ॿाहिरों दर बंदि आहिनि, इहा बाहि। अलाह पाक एॾो ज़िक्र जॾहिं करे थो पियो त पोइ भला असांखे इन शइ खां बचणु न खपे। अलाह साईं जो दुआ आहे त अलाह पाक असांखे इन्हनि ज़बान जे ख़राबियुनि मां ऐं माल गॾु करे घणी घणी गॾु करे रखण खां महफ़ूज़ रखे। जिन जिन वटि माल आहे उहे ख़ैर कढनि त बहितर आहे। पहिरियों पंहिंजी फैमिली में कढिजे, पहिरियों पंहिंजी फैमिली सां सखा कजे, पोइ ॿाहिरि कढिजे। ऐं ॿियो पोइ ॿाहिरि में जेको निसाब थी वञे, पहिरियों ज़कात, इहा ज़कात फर्ज़ आहे। इहे निमाज़ुनि में माण्हू ईद जी निमाज़ में अचनि था पिया, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां तसवर कयो जेकॾहिं अलाह पाक जो इहो कानून हुजे हा, जेको फर्ज़ निमाज़ न पढ़े सुबुह जी उहा ईद निमाज़ ते न अचे। असांजी मस्जिद में जेका रश थिए थी पई जेको आहे ईद जी निमाज़ जी, घणियूं सिफ़ूं भरियल हुजनि हा, इहे निमाज़ 4-5 सिफ़ूं मस थियण। फर्ज़ जी ॻाल्हि खे अहमियत हूंदी आहे नफ़िलनि। हिकिड़ो फर्ज़ी निमाज़ आहे, बाक़ी बि नफ़िली निमाज़ आहे। उहा नफ़िली निमाज़ में बि कैटेगरी थींदियूं आहिनि, के सुनत आहे, को फितर आहे, को अहिड़े नमूने सां वाजिबु आहे, अहिड़े नमूने सां। पर आहे सभु हिकिड़ी फर्ज़ी आहे, ॿी नफ़िली निमाज़ आहे। अहिड़े नमूने सां जेको ख़ैर आहे, हिकिड़ो फर्ज़ी आहे, ॿियो नफ़िली आहे। पोइ फर्ज़ लाज़मी आहे जंहिंजी पुछा थींदी, बाक़ी जेका नफ़िली आहे उहा उन लाइ जीअं सिंधी में चवंदा आहिनि, जेतिरी खंड विझंदव ओतिरो मिठो थींदो। त जेतिरो नफ़िली वधीक कबी ओतिरो फ़ाइदो ॾींदी। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, दुआ कयूं था अलाह पाक त असांखे क़ुर पाक जी सम्झ अता करे, ऐं अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखाइण में ग़लती थी आहे त माफ़ फरमाए। अमल तॾहिं थींदो जॾहिं असां इरादो कंदासीं। इंशा अल्लाह ताला, जीअं अॼु मां घर में इहा ॻाल्हि कयां पियो, छो जो मां लिखां पियो, सम्झायां पियो, त घर में डिस्कस थिए पई, त मां इहो पियो चवां त छो न असां अॼु खां इहा आदत अपनाइण शुरू करे छॾियूं, ॿिए जो ज़िक्र जंहिंमें अहिड़ी ॻाल्हि अचे जो असां सम्झूं त इहा गिला में शामिल आहे या ग़ीबत में, उहा न कयूं। हा, पर हिन में माण्हू ग़लतफ़हमी में न हुजे, सियासतदान आहिनि, पब्लिक फिगर आहे, को सेक्रेटरी आहे, को काथे वेठो आहे, उहो गुनाह थो थिए, जुर्म थो थिए, चोरी थी थिए, उहो घर में न आहे ॻाल्हाइण चयो मथां गिला थी पए, ईअं न आहे। उस्ताद आहे, हुन लाइ ॻाल्हायो था, का डिस्कशन थिए थी, हीअं सही सम्झाई न सम्झाई, इहा गिला न आहे। गिला आहे कंहिंजा ऐब 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 कढणु, उन्हनि जा ज़िक्र करणु, जेका उन शइ उनखे न वणे। जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी का ॻाल्हि नथी वणे, एॾी वॾी दिलि करे उन सां ॻाल्हायो, उन सां सिधो ॻाल्हायो, उनखे सम्झायो, ॿुधायो। अलाह बि राज़ी इन में ऐं माण्हू बि राज़ी थींदो। घणा माण्हू आहिनि मां ॾिठो आहे, जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो ॻाल्हि सम्झंदा आहिनि।
इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक असांखे कुरान पाक जी हिदायत ते अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल कुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पंहिंजो सेशन हिते ख़त्म कयूं था पिया। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इन जी दुआ सां इंशाअल्लाह ये रिकॉर्डिंग कयूं था ख़त्म, पोइ इंशाअल्लाह डिस्कशन